अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जे भाई जोगी थियां तरली खणी मरुल, जे भाई जोगी थियां तरली खणी मरुल, वेही पाए वजूद में तूं हेकड़ा ये जो हुल, आहीं पाणा मुल छो थो पिनी पेनागन खां। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह मां यहाँ हमारा जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु को सतों प्रोग्राम जंहिंजो मौज़ू आहे सिला रहमी। अॼु के प्रोग्राम जो ख़ासि सनाख़्वा हूंदो ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो। जी दोस्तों, पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि सां क़ुर्ब सलूक करणु, उन्हनि सां सुठो बर्ताव करणु, उन्हनि खे सॾबत में शरीक करणु, उन्हनि सां मिट्री माइट्री ॻंढियणु, उन्हनि जे मिलियल तकलीफ़ुनि ते सब्र करणु, उहे छिननि त बि उन्हनि सां ॻंढियणु, इहे सभु सिल रहमी जूं सूरतूं आहिनि। जेको माइटियूं ॻंढे थो, रब करीम बि उनखे पंहिंजे क़ुर्ब में आणे थो, ऐं जेको माइटियूं छिने थो, अल्लाह करीम उन ते सख़्तु नाराज़ थिए थो। कुरान पाक में ऐं अहादीस नबवी में सिल रहमी जो तमामु घणो ताक़ीद कयो वियो आहे। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस सूरह रअद में इरशाद फरमायो त वल्लज़ीन यनक़ुदून अहदल्लाहि मिन बअदि मीसाक़िही वयक़तऊन मा अमरल्लाहु बिही अन यूसल वयफ़्सिदून फ़िल अर्दि उलाइक लहुमुल लअनतु वलहुम सूउद दार। ऐं उहे माण्हू जेके अल्लाह जो अहद उन जे पके थियण खां पोइ टोड़नि था ऐं छिननि था, जंहिंखे रब पाक ॻंढिण जो हुकुम ॾिनो आहे। जी दोस्तों, न रुगो एतिरो पर अल्लाह ताला ईअं बि फरमायो आहे त उहे उन रिश्तनि खे त ॻंढिन था, ॻंढिण जे बदिरां छिननि था जंहिंजो अल्लाह ताला ॻंढिण जो हुकुम ॾिनो आहे, पर ज़मीन में फ़साद कनि था त उन्हनि जो हिसो लानत ई आहे ऐं उन्हनि लाइ बुरो घर दोज़ख आहे। अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु नबी नामदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो कौल बयान फरमायो। पाण फरमायूं, जो माण्हू अल्लाह ते आख़िरत वारे ॾींहं ते ईमान रखे थो, उनखे लाज़िम आहे त पंहिंजे महिमान जी इज़त करे, ऐं जेको माण्हू अल्लाह ते ऐं आख़िरत वारे ॾींहं ते ईमान रखे थो, उनखे लाज़िम आहे त सिल रहमी करे, ऐं जो शख़्स अल्लाह ते ऐं क़यामत वारे ॾींहं ते ईमान रखे थो, उनखे खपे त चङो ॻाल्हाए न त ख़ामोश रहे। बुख़ारी ऐं मुस्लिम।
हदीस पाक में मोमिन बाने लाइ टे ॻाल्हियूं लाज़िम क़रार ॾिनो वियूं आहिनि। अगरि सचो मोमिन आहे त पंहिंजे महिमान जी इज़त आबरू ऐं आजियां करे। अगरि सचो मोमिन आहे त माइटनि सां माइटियूं ॻंढे। अगरि सचो मोमिन आहे त ज़ुबान सां सुठो ॻाल्हाए। अगरि सुठी ॻाल्हि न अथसि त ख़ामोश रहे। इहा सचे मोमिन जी निशानी आहे। जी दोस्तो, अॼुकल्ह रिज़्क में तंगीअ जी शिकायत आम थी वई आहे। हर कंहिंजी रड़ आहे त पूरी नथी पवे। उन तंगी जा केतिरा ई कारण आहिनि। कॾहिं असां सोचियो आहे? उन्हनि मां हिकिड़ो ख़ासि सबबु इहो बि आहे जो माण्हुनि माइटियूं छिनी छॾियूं आहिनि। सिल रहमी जो जज़्बो दिलनि मां निकिरी वियो आहे। उन करे रिज़्क में तंगी अची वई आहे। हाणे अगरि को माण्हू पंहिंजे रिज़्क रोज़ी में बरकत आणणु चाहे थो त उनखे खपे त सिल रहमी करे असांजे होत अरबी अजीब मदनी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात फरमायो तमन अहब अन युबसत लहू रिज़्क़िही वयुनस्सअ लहू फ़ी असरिही फलयसिल रहमह। बुख़ारी ऐं मुस्लिम जी हदीस पाक आहे त जो माण्हू रिज़्क जी कुशादगी चाहे थो ऐं चाहे थो त उनजो मौत पोइ ते कयो वञे, यानी उन जी उमिरि में बरकत विधी वञे, त उनखे सिल रहमी करणु घुरिजे। जी दोस्तो, प्रोग्राम आहे सईं राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे सिल रहमी ऐं प्रोग्राम जो ख़ासि सनाख़्वां आहे मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो साहब। अचो सरकार दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जी शान में मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरे जे आवाज़ में तमामु ख़ूबसूरत सना ॿुधूं।
कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नथी नवीनो औलाद गुर मिलई मुहाबे हबीब जे नथी नवीनो औलाद गुर मिलई मुहाबे हबीब जे पुतड़ो नथी परवाह न कर पिंगो बिलुडंदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलाह मोहदी वठी तवा अल्लाह उन जे हबीब खां सलाह मोहदी वठी तवा अल्लाह उन जे हबीब खां अगर को मतलब बदल भी तो तू हो बे पुजदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे बला तू पढ़ी कजा नगम गुलामे नबी चवे किथे बला तू पढ़ी कजा नगम गुलामे नबी चवे सनागरन सा खुद नालो तुझो बिलखदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी तू रोज आशिक रोज़ो कर रसूल बसदी कदी न कदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्लम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तू रोज़ आशिक रोंदो कर रसूल ॿुधंदुई कॾहिं न कॾहिं हज़रत हाजी ग़ुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह जी तमामु ख़ूबसूरत शाइरी जा आलाप ऐं आवाज़ हो असांजे मोहतरम मुकर्रम जनाब सना खां ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरे जो दोस्तों प्रोग्राम सही राह हिकु भेरो अमां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी हाज़िर आहे हिक ॿिए खां अॻिते वधायूं था या जो के मौज़ूअ ॾांहुं हलूं था ऐं मौज़ू जो के प्रोग्राम जो आहे सिला रहमी दोस्तों मुस्तदरिक हाकिम में हज़रत मौला अली करमल्लाह वजहुल करीम खां रवायत है तो रसूल अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो
जंहिं माण्हूअ खे इहा ॻाल्हि वणे थी त उन जी उमिरि में बरकत विधी वञे ऐं उनजो रिज़्क़ कुशादो कयो वञे ऐं उन खां बुरो मौत टारियो वञे, उनखे खपे त अल्लाह खां डिॼे ऐं सिल रहमी करे। उम्मुल मोमिनीन हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रदी अल्लाह ताला अन्हा फरमाए थी, रवायत थी करे त मुंहिंजे आका मुंहिंजे घोट मदीने वारे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त रहम अर्श सां लड़कियल हूंदो, चवंदो त जंहिं मूंखे ॻंढियो अल्लाह तबारक व ताला उनखे पंहिंजे कुर्ब में ॻंढींदो, जंहिं मूंखे छिनो अल्लाह ताला उनखे छिनंदो। बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस पाक आहे। हाणे जेको माण्हू अल्लाह जो कुर्ब चाहे थो, रब खे राज़ी करणु चाहे थो, त उनखे खपे त सिल रहमी करे। जंहिंखे ग़रीब मिट माइट आहिनि उन्हनि जी ग़ुरबत खे ॾिसी, हीणनि हालनि खे ॾिसी उन्हनि खां नफ़रत न करे, ख़ैर ख़ैरात सां उन्हनि खे यादि करे, ॿियो कुझु बि नथो करे सघे त रुगो उन्हनि सां कुर्ब जो ॻाल्हाए, उन्हनि सां दुआ सलाम रखे त बि रब पाक राज़ी थिए थो। मुंहिंजे आका फरमायो, सल्लू अरहामकुम वलो बिस्सलाम, सिल रहमी कयो तोड़े जो अस्सलाम वालेकुम चवण सां ई हुजे। दोस्तो, केतिरनि माण्हुनि खे ॾिठो वियो आहे त माण्हुनि खे ॾेखारण लाइ हेॾे होॾे ख़ैरातूं कंदा आहिनि, पर पंहिंजे ग़रीब माइटनि जी सार संभाल ई नाहिनि लहंदा। अल्लाह पाक वटि उहा ख़ैरात ई क़बूल न आहे। आकाए दो जहां फ़ख्र इंसो जहां सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त मन कान लहू अक़ारिब दुअफ़ाउ वलम युहसिनु इलैहिम वयसरिफ सदक़तहु इला गैरिहिम लम यक़बल अल्लाहु मिन्हु सदक़तहु वला यंज़ुरु इलैहि यौमल क़ियामह। तिबरानी जी हदीस आहे त जंहिं माण्हूअ जा ज़ईफ़ मिसकीन माइट आहिनि उन्हनि सां भलाई नथो करे, पंहिंजा सदका ख़ैरातूं ॿिए पासे थो ॾिए त अल्लाह ताला उन जा उहे सदका क़बूल नथो करे, पर क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला उन ॾांहुं रहमत जी नज़र बि न कंदो। दोस्तों, हज़रत बीबी उम्मे कुलसूम रदी अल्लाह अन्हा खां रवायत है बि हदीस पाक में मुंहिंजे आका काइनात जे कारणी फरमायो त अफ़दलु सदक़ति सदक़तु अला ज़िर्रहमिल काशिह, यानी सभ खां भलो सदको इहो आहे जेको अहिड़े अज़ीज़ खे ॾिनो वञे जो दिलि में ॻुझी अदावत रखंदड़ हुजे, यानी जेको माइट जेको अज़ीज़ क़रीब अव्हां खां रुठल आहे, अव्हां जे लाइ दिलि में नफ़रत रखे थो, मुंहिंजे आका फरमायो अहिड़ी ख़ैर ख़ैरात सदको या अहिड़ी मदद उन माइट जी कयो, इन खां वधीक ॿियो भलो सदको आहे ई कोन। वाह वाह मुंहिंजा हबीब, अव्हां जो पैगाम। दोस्तों, इहा हिकु मञल ॻाल्हि आहे त माइटनि अज़ीज़नि क़रीबनि मां इंसान खे अक्सर करे अहंज ऐं ईज़ा मिलंदा आहिनि। कंहिं चयो आहे त अल अकारिब कल अकारिब, माइट विछूअ जे मिसिल आहे, भटूअ जे मिसिल आहे। जीअं विछूअ जो कमु ॾंगिण हूंदो आहे, तीअं माइटनि जो कमु बि ॾंगिण आहे।
कंहिं बुज़ुर्ग चयो आहे त तव्हां माइटनि खे पंहिंजी रान जो गोश्त रंधे खारायो त बि तव्हां खां ख़ुशि न थींदा। हा, जेकॾहिं उन्हनि खे राज़ी करणु चाहियो था त जेको उन्हनि जो तव्हां ॾे हक़ु थिए उन खां ॿीणो ॾियो, ऐं जेको तव्हांजो उन्हनि ते हक़ु थिए उहो खेनि माफ़ु करे छॾियो, पोइ कुझु राज़ी थींदा। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह ऐं मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सही राह जो ही 7हों प्रोग्राम, जंहिंजो ख़ासि सना ख़्वां आहे असांजो मोहतरम मुकरम जनाब ग़ुलाम मुस्तफ़ा सूमरो साहब। हींअर हलूं था सरकार जी सुहिणी सना ख़्वानी ॾांहुं, ऐं उन खां पोइ वरी इन ई प्रोग्राम में मिलूं था। प्रोग्राम सही राह, अचो त सुहिणे सरकार जी सना ॿुधो।
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। घर घर में आधुम मची वई, ज़ात हुज़ूर जी अची वई। मोहतरम सनाख़ा ग़ुलाम मुस्तफ़ा सोमरो ऐं शाइरी हुई असांजे सिंध जे तमामु बरक़ शाइर मोहतरम अब्दुल रहीम अज़मी साहब जन जी। दोस्तों प्रोग्राम सही राह में हिकु भेरो भली कार मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोके प्रोग्राम जो मौज़ू आहे सिला रहमी। दोस्तों इहा हक़ीक़त आहे त हर नबीअ सां, हर वलीअ सां, हर हिकु अलाह जे प्यारे सां वधीक दुश्मनियूं, अदावतूं अज़ीज़नि क़रीबनि जूं रहियूं आहिनि। उहे सभु ॻाल्हियूं सही, वरी बि उन्हनि सां भलाई करणु, इहो ई त उहो अमल आहे जंहिंसां रब राज़ी थिए थो, रिज़्क़ में बरकत पवे थी, उन जे ई बदिले जन्नत जो वाइदो थियलु आहे। जी दोस्तों, चङाई कंदड़ सां त हर को चङाई कंदो आहे, पर कमाल इहो आहे जो बुराई कंदड़ सां भलाई कई वञे। हदीस पाक आहे, मुंहिंजे आका महबूब नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, बुखारी ऐं मुस्लिम जी हदीस आहे त लैसल वासिलु बिल मुकाफ़े वलाकिन्नल वासिलल लज़ी इज़ा क़ुतियत रहिमहु वसलहा। मुंहिंजे आका फरमायो, सिला रहमी कंदड़ उहो न आहे जेको चङाई कंदड़ सां चङाई करे, पर हक़ीक़त में सिला रहमी कंदड़ उहो आहे जंहिंखां छिनो वञे ऐं पोइ ॻंढे। दोस्तों ॾिसो केॾो प्यारो पैगाम आहे मुंहिंजे आका, मुंहिंजे महबूब नबी नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, काइनात जे कारणी जो। हिकु ॿी हदीस पाक आहे, सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त सरकारी दो आलम नूर मुजस्सम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं माण्हू में टे ॻाल्हियूं हुजनि, अल्लाह ताला रोज़े महशर यानी क़यामत वारे ॾींहुं, जंहिं ॾियारे केर बि कंहिंजो न हूंदो, यौम यफ़िरुल मरउ मिन अख़ीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि। दोस्त खां बेज़ारु हूंदो, माउ पीउ पुट बेज़ारु हूंदा, केर बि कंहिंजो न हूंदो। उनखां आसान हिसाब कंदो रब्बे ज़ुल जलाल, कंहिंसां आसान हिसाब कंदो जंहिंमें टे ॻाल्हियूं हुजनि। उहे कहिड़ियूं? त पंहिंजी ख़ुशूसी रहमत सां उनखे अल्लाह करीम जन्नत में अता फ़रमाईंदो। उहे टे ॻाल्हियूं, हिकु असहाबी अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह, मुंहिंजो अबो अमां तां क़ुर्बान आहे, उहे टे ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि? मुंहिंजे महबूब आका फरमायो त तुअती मन हरमक व तसिलु मन क़तअक व तअफ़ू अम्मन ज़लमक। जो तोखे महरूम करे तो उनखे अता कर, नंबर पहिरियों। ऐं ॿियो, जेको तोखां छिने तूं उन सां ॻंढ, ऐं जेको तोसां ज़ुल्म करे तूं बदिले वठण बदिरां उनखे माफ़ कर। ऐं ईअं कंदे त मुंहिंजे आका फरमायो, मुंहिंजो रब करीम तोखे जन्नत अता फरमाईंदो। दोस्तों जेको माइटियूं छिनंदड़ आहे, उन जा अमल इबादतूं रब वटि कॾहिं बि क़बूल न आहिनि, पोइ जेसि ताईं सिल रहमी न करे। छो त मुंहिंजे आका फरमायो, ला युक़बलु अमलु क़ाति रहमिन, यानी माइटियूं छिनंदड़ जो को बि अमल क़बूल नथो कयो वञे।
इस ताईं जो 15 शोबान जी भलारी रात में जंहिंमें एतिरा मुस्लमान बख़्शिजी वञनि था जेतिरा बनू कलब क़बीले जे बकरियुनि जे पुठियुनि ते वार आहिनि, पर माइटियूं छिनंदड़ माण्हू जी उन राति में बि बख़्शिश नथी थिए। मुंहिंजे आका फरमायो, ला यदखुलुल जन्नत कातियो रहिमिन। बुख़ारी शरीफ़ ऐं मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे त माइटियूं छिनंदड़ कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदो। अल्लाह पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, हज़रत अब्दुल्लाह बिन उबई औफ़ा रदी अल्लाह ताला अन्हु फरमायो त हिकु ॾींहुं असां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी मजलिस में वेठा हुआसीं त पाण फरमायूं, अॼु माइटियूं छिनण वारो असां सां गॾु न वेहे। हल्के मञा हिकु शख़्स उथियो, उहो माण्हू पंहिंजी मासीअ वटि वियो। उन जी मासीअ जे विच में कुझु रंजिश हुई। हिन मासीअ लाइ इस्तग़फ़ार पढ़ी ऐं मासी हुन लाइ बख़्शिश घुरी। रंजिश ख़त्म थी पोइ उहो माण्हू वापसि मजलिस में मोटी आयो। पोइ नबी नामदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन फरमायो, इन्नर रहमत ला तंज़िलु अला क़ौमिन फ़ीहिम कातियो रहिम। बेशक अल्लाह जी रहमत अहिड़ी क़ौम ते नाज़िल नथी थिए जंहिं क़ौम में माइटियूं छिनंदड़ हुजे। दोस्तों, तिबरानी में रवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, रहमत जा मलाइक अहिड़ी क़ौम ते नाज़िल नथा थियनि जंहिं क़ौम में माइटियूं छिनंदड़ हुजे। जी दोस्तों, जंहिंखे अल्लाह पाक माल दौलत सां नवाज़ियो आहे, पंहिंजे ज़ाती ज़रूरियात खां वाधू माल जमा करे रखण जो उनखे हक़ु नाहे, बल्कि लाज़िम आहे त ज़्यादा माल अल्लाह जी राह में ख़र्च करे, मिसकीननि, मोहताजनि, ग़रीबनि जी सार संभाल लहे। पंहिंजा माइट अगरि मिसकीन हुजनि त उन्हनि खे पंहिंजी अता नवाज़िश खां न विसारे। असांजे मुआशिरे में सम्झो वेंदो आहे, ॾिठो वियो आहे त दुनियादार सम्झंदो आहे त माल दौलत मुंहिंजी आहे, कंहिंखे ख़ैरात ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी, न ॾियां त मुंहिंजी मर्ज़ी। हक़ीक़त ईअं नाहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू व मन वालहू व ज़बरहानहू फरमायो, वफ़ी अमवालिहिम हक़्क़ुल लिस्साइल वल महरूम। ऐं उन्हनि जे मालनि में साइलनि जो ऐं बेनसीब जो हक़ आहे। जी दोस्तों, साइल उहो आहे जेको अची का शइ घुरे, महरूम उहो आहे जो अॻे शाहूकार हुयो, हाणे कुदरतन ग़रीब थी वियो आहे। उन्हनि ॿिन्ही जो मालदार जे माइटनि में हक़ आहे। साइल यानी घुरंदड़ खे त ॾिए, पर महरूम खे अणघुरियो हली वञी ॾिए, इहो उन्हनि जो हक़ आहे। हक़ आहे। हक़दार ताईं पहुचाइण लाज़िम आहे। को कंहिंजो हक़ खाई वञे त उहो ज़ुल्म आहे। को अची पंहिंजो हक़ तलब करे त उन खे ॾियणु लाज़िम आहे। अगरि हक़ अदा न कंदो त उन खां उनजो पुछाणो बि थींदो त अज़ाब बि थींदो। अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। दोस्तों, हदीस पाक आहे, मुंहिंजे आका महबूब मदीने वारे ताजदार फरमायो त मा मिन ज़ी रहमिन यती ज़ा रहमहू फयसअलुहु फज़लन अताहुल्लाहु इयाहु फयबखिलु अलैहि इल्ला अख़रजल्लाहु लहू यौमल क़ियामह मिन जहन्नम हय्यतुन युक़ालु लहू शुजाउन
फ़युतव्विक़ बिही, मुंहिंजे आका फरमायो कंहिं बि रिश्तेदार वटि को रिश्तेदार अचे, उनखां अलाह जे ॾिनल माल वाधू माल मझां घुरे ऐं उहो बख़ीली करे थो, उन माइट खे कुझु बि नथो ॾिए, त क़यामत वारे ॾींहुं अल्लाह ताला जहन्नम मां हिकु नांग कढंदो जंहिंजो नालो शुजा हूंदो। उहो गट थी उन मालदार जे ॻिचीअ में पइजी वेंदो। अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। हिकु ॿी जाइ ते क़ुर पाक में अल्लाह ताला फरमायो आहे, वल्लज़ीन फ़ी अमवालिहिम हक़्क़ुम मअलूमुल लिस्साइल वल महरूम। सूरह मारिज में अल्लाह ताला फरमायो, ऐं उहे जन जे माल में हिकु मअलूम हक़ आहे घुरंदड़ लाइ ऐं बेनसीब लाइ। वरी रब पाक फरमायो त ए मालदारो, तव्हां मालो दौलत खे पंहिंजी जागीर न सम्झो, इहा सभु तव्हांखे रब जी अता ऐं सख़ा आहे। उन्हीअ खे रुगो पंहिंजी ऐश आरामनि में इस्तेमालु न कयो, पर उन दौलत में साइलनि जो हक़ आहे, महरूमनि, मोहताजनि, मिसकीननि जो हक़ आहे। हक़ जी हैसियत इस्तेबाबी न पर वुजूबी हूंदी आहे। हक़ आहे, अदा करणु लाज़िम आहे। इंसान जे पंहिंजी ज़ाती ज़रूरत खां सवाइ ॿियो सामान हुजे त उहो ॾेई छॾे, ऐं उन जी ज़ाती ज़रूरत कहिड़ी आहे। इन पासे बि ईंदासीं। प्रोग्राम सही राह में हिक ॿिए खे अॻिते वधायूं था। इंशाअल्लाह उहे मुंहिंजा हमदर्द हर ॾोखे दिलरुबा दोस्त जेके पंहिंजे हिन प्रोग्राम में असां सां गॾु हूंदा आहिनि, उन्हनि जा मोहबत भरिया मैसेज ऐं सिक भरिया सनेहा इंशाअल्लाह प्रोग्राम जे आख़िर में शामिल कबा। क़ुर पाक, हदीस ऐं सरकार जी सनाख़वानी जे मुकमल थियण खां बाद दोस्तो प्रोग्राम सही राह जो 7हों प्रोग्राम आहे। ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो अॼोके हिन प्रोग्राम जो ख़ासि सनाख़ो आहे। अचो त ग़ुलाम मुस्तफ़ा जे आवाज़ में ही ख़ूबसूरत नात ॿुधो। अव्हां ॿुधो ऐं मां ॿुधां। जाने तू जो जलवा जल
चवनी अगन एड़ो डिठो के जो बार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार न मट को भी दिल बरा जो दुनिया में यार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार वाधायूं जी लखे आगे पे मिलूं मुबारक दियन सब नबी पे खिलूं चवन तो जाती जलाइन बेड़ा पार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार न मट को भी दिल बरा जो दुनिया में यार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार डिठो दाई दिल पर वो दिल के मणी लतई सीन सरवर आई घर खणी डिठो दाई दिल पर वो दिल के मणी लतई सीन सरवर आई घर खणी दिनों खीरो बकरन नदियों वाली नार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार न मट को भी दिल बरा जो दुनिया में यार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार मदीने कदह वागा पवंदी बरी शबीर बुडल बेड़ा पवंदा तरी मदीने कदह वागा पवंदी बरी शबीर बुडल बेड़ा पवंदा तरी लाई दो पुनल बेड़ा पाजा किनार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार न मट को भी दिल बरा जो दुनिया में यार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार लखे कन दुनिया में सवें बल सिंगार सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह नमट को बे दिल बर जो दुनिया में यार नमट को बे दिल बर जो दुनिया में यार लखें कन दुनिया में सवें बल सिंगार ग़ुलाम शबीर जी ख़ूबसूरत शायरी हैं ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरे जो बेहतरीन आवाज़। दोस्तों प्रोग्राम सही राह में हिकु भेरो वरी भली कार मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह अला शहरी ताहिरी। अॼोके हिन सही राह जे 7 प्रोग्राम जो मौज़ू आहे सिला रहमी। उहे दुर्बर दोस्त जेके इन प्रोग्राम में पंहिंजो क़ीमती वक़्तु सीड़ाए मूंसां गॾु हूंदा आहिनि इंशाअल्लाह उन्हनि खां दुआऊं बि आख़िर में हासिल कबियूं ऐं संदन मोहब्बत भरिया मैसेज शामिल कबा अल्लाह जे कलाम पाक ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फ़रमान ॾांहुं हलूं। जी दोस्तों हक़ जी हैसियत अर्ज़ करे विस पहिरियां बि त इस्तेहबाबी न पर वजूबी आहे हक़ आहे अदा करणु लाज़िम आहे। इंसान जे पंहिंजी ज़ाती ज़रूरत खां सवाइ ॿियो हक़ अदा न कंदो त मुंहिंजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन लाइ छा फ़रमायो आहे हदीस ॿुधो। रोटी लांगोटी मकान खाधे लाइ मानी अंग ओढ़ण लाइ कपिड़ा रहण लाइ जाइ इहे हर इंसान जूं ज़ाती ज़रूरतूं आहिनि।
मुंहिंजे आका फ़रमायो लईस लिब्न आदम हक़ फ़ी सिवा हाज़िहिल ख़िसाल बैतुन यसकुनुहु व सौबुन युवारी औरतुहु व जलफल ख़ुब्ज़ वल माए। तिर्मिज़ी शरीफ़ जी हदीस पाक आहे। आदम जे पुट जो हिननि टिनि शयुनि खां सवाइ वाधू माल और दौलत में को बि हक़ नाहे। आका फ़रमायो घर जंहिंमें रहे थो, कपिड़ो जेको उन जी उघड़ ढके, ऐं मानीअ जो टुकर ऐं पाणी। इहे टे शयूं इंसानी ज़िंदगी जूं बुनियादी ज़रूरतूं आहिनि। उन्हनि खां अलावा वाधू माल खे साइलनि, मिसकीननि, ग़रीबनि, महरूमनि में विरहाइणु घुरिजे। घुरण वारनि खे त ॾिजे, पर जेके सफ़ेद पोश घुरी नथा सघनि अहिड़नि खे ॻोल्हे ॻोल्हे ख़ैरात ॾिजे। ऐं सभिनी खां वधीक हक़ मिसकीन मुहताज माइटनि जो आहे। बिना घुरण जे हली वञी उन्हनि खे पंहिंजे अताउनि सां नवाज़िजे। ॿी सूरत जहन्नम जे नांग शुजा जे ॾंगनि बर्दाश्त करण लाइ तयारु थी वेहिजे। अस्तग़फिरुल्लाह, अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। जी दोस्तो, हूअं त पंहिंजी ज़रूरत खां वाधू हर शइ रोकण में सख़्ती कयल आहे त इहो अमल दुरुस्त न आहे, पर ख़ुसूसन टिनि शयुनि रोकण खां सख़्तीअ सां मना कयल आहे। मुंहिंजे आका फ़रमायो ला युमनउल माओ वन्नारो वल कलाओ। इब्न माजा जी हदीस आहे त पाणी, बाहि ऐं गाह नथो रोके सघिजे। मिसाल, तव्हां वटि खूह या नलको आहे त तव्हांखे हक़ नाहे त कंहिंखे उन जो पाणी भरण या पीअण खां रोकियो, बल्कि पाण बि पीओ ऐं ॿियनि खे पीअण ॾियो। या तव्हां वाटर कोर्स जा मालिक आहियो, पंहिंजी ज़मीन बि भरायो, पर पाड़े जे कंहिं ॿिए मिसकीन जी ज़मीन जो पाणी न रोकियो, बल्कि इहा बि ख़ैरात ऐं सवाब जो कमु आहे। ॿियो, तव्हां वटि बाहि भरे थी, को माण्हू टांडो खणणु अचे त उनखे मना न कयो। ऐं टियों, पटनि ते, भिटुनि ते, जबलनि ते कुदरती गाह फुटी आयो आहे त हाणे उन गाह खे कंहिं ॿिए खे माल चारण खां मना न कयो। उन कुदरती तरह जावल गाह में सभई मुस्लमान बराबरि जा शरीक आहिनि। हर कंहिंखे पंहिंजो माल चारण जो हक़ आहे। जी दोस्तो, ही सिल रहमी बाबति जेको कुझु बयानु थी चुको, हुन सभिनी ॻाल्हियुनि में हिकु मामिलो ज़हन में यादि रखो त माइट अगरि बेदीनी, कुफ़ुर, इल्हाद, बेअदबी ॾांहुं छिकनि त अहिड़नि माइटनि सां हरगिज़ ॻांढापो ॻंढणु दुरुस्त नाहे। छो त अल हुब्बु लिल्लाहि वल बुग़्ज़ु लिल्लाह, दोस्ती बि अल्लाह वास्ते रखणी आहे, दुश्मनी बि अल्लाह वास्ते रखणी आहे। हज़ारें अहिड़ा माइट अज़ीज़ जेके अल्लाह खां बेगाना हुजनि, उन धारे माण्हूअ तां क़ुर्बान करे छॾिजनि जो अल्लाह खे सुञाणण वारो हुजे। गुनाहनि ऐं गुमराही जे कमनि में माइटनि सां ॻंढणु हरगिज़ हरगिज़ जाइज़ नाहे। अल्लाह ताला असां मां सभिनी खे तौफ़ीक़ बख़्शे त असीं इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे मथां अमल कयूं। जी दोस्तो, प्रोग्राम पंहिंजे मुक़रर वक़्त ते इंशाअल्लाह पंहिंजी पुॼाणी खे पहुचंदो। हाणे वेंदे वेंदे अव्हां जा मोहबत भरिया मैसेज ऐं उन्हनि दोस्तनि जा नाला शामिल कयूं जेके पंहिंजे हिन भलारे प्रोग्राम सही राह में शरीक थिया, शामिल थिया।
असांजे हिन इल्मु अदब ॾात ऐं ॾाहप जो निरालो नाम मोहतरम निमाणो नूनारी साहिबु बरक़साफ़ी पंहिंजे प्रोग्राम में सभ खां अवल शामिल थी ऐं लिखे थो त साईं सलाम ख़ुशि हुजो सदाईं। आमीन सुम आमीन। निमाणा साईं अल्लाह ताला तव्हांखे बि ख़ुशि रखे, आबाद रखे। मोहतरम अख़्तर अली पंहिंजे हिन प्रोग्राम जो पसे पर्दा ख़िदमतगार प्रोग्राम जे अंदरि शामिलु थियो ऐं वॾी महिरबानी ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो जंहिं सना ख़्वां खे हिन प्रोग्राम में शामिलु कयोसीं उहो बि विथीअ सां शामिलु थींदो रहियो। माशा अल्लाह ऐं सुबहान अल्लाह जूं ॿोलियूं ॾेई वरी ग़ाइबु थींदो रहियो। फारूक खुहारो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थियो। ग़ुलाम हुसैन ख़ाकी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। सलमान सिंधी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। ख़ालिद हुसैन पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। ओवैस नक्शबंदी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। हबीब मत्तू साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। हाजी ग़ुलाम सरवर मेमण पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। जोखियो नईम अॼोके हिन प्रोग्राम जो उहो मोहबत भरियो बाज़ौक़ महिमान आहे, प्रोग्राम जो लिसनर आहे, जंहिं अॼोके सिल रहमी जे प्रोग्राम में शुरू खां आख़िर ताईं पंहिंजो नींहुं निभायो। नईम साईं अव्हांजा लख लाइक, वॾा वड़ किरोड़ कुर्ब। अल्लाह ताला अव्हांखे ॿिन्ही जहाननि में आला समर अता फ़रमाए। मोहतरम दोस्त हबीब मत्तू चयो माशा अल्लाह मदीने पाक खां असांजे निराले शाइर मोहतरम मोहम्मद मोहसिन कासमी चांडे हाज़िरी लॻाई। आबिद अज़ीज़ पंहिंजे प्रोग्राम में शामिलु हूंदा आहिनि। अॼु बि थोरी विथीअ सां उन्हनि शिरकत कई ऐं शमसदीन सोलंगी साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। लिखियो माशा अल्लाह सुबहान अल्लाह। अली गोहर खोसो पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थियो। रहमतुल्लाह जामोट पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया ऐं मोहतरम अवैस नक्शबंदी पंहिंजो मोहबत भरियो मैसेज मोकिलियो त साईं बहितरीनु प्रोग्राम आहे। राति आलमी ओताक में तव्हां सर्जन वारो कमु कयो। मोहतरम मोहम्मद उस्मान महर साहब पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। उस्तादुल हुफ़ाज़ उस्तादुल उलमा असांजो बहितरीनु दीनी स्कॉलर साईं अब्दुल मालिक चन्न साहब डोकरी खां शामिलु थिया ऐं क़ाइम भलाई पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया। मोहतरम जोखियो नईम साहब चवे थो अस्सलाम वालेकुम आजी साईं सुबह बख़ैर, बहितरीनु प्रोग्राम पिया कयो। सजण वॾी महिरबानी। वालेकुम अस्सलाम। लख लाइक किरोड़ कुर्ब। अव्हां जूं मोहबतूं चाहतूं असां सां गॾु आहिनि। लखें दुआऊं अव्हां जे लाइ। मोहतरम अब्दुल्ला गफ़ारी साहब साईं अव्हां जी महिरबानी असां सां हिन पल गॾु आहियो, प्रोग्राम में शामिलु थियो ऐं यकीनन अव्हां बाज़ौक़ असांजा उहे सजण आहियो जेके कुल्हो ॾींदा आहियो त तोड़ निभाईंदा आहियो। मोहतरम अब्दुल्ला गफ़ारी साहब चवे थो त आजिज़ साईं हुज़ूर पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जे नाले सां को प्रोग्राम कयो। जी साईं बिल्कुलु। हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो प्रोग्राम ही जेको हलंदड़ साल आहे 2019 इन जे 26-27 जनवरी ते दरगाह फ़क़ीरपुर शरीफ़ में असांजे मुर्शिद मुरबी हज़रत क़िबला महबूब सजन साईं दामत बरकातुल आलिया जन जी दरगाह आलिया है राधन शरीफ़ भरिसां ज़िले दादू में ऐं उते हिकु अज़ीम शान प्रोग्राम थिए पियो। इंशाअल्लाह पीर मिठा जी शख़्सियत जे हवाले सां उन प्रोग्राम वारी राति या प्रोग्राम जो सुबुह साईं जन जे हवाले ज़रूरु ख़ासि प्रोग्राम कबो। इन सिलसिले में अव्हां वटि जेकॾहिं हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी ॻायल शाइरी सुहिणनि सना ख़्वाननि जे आवाज़ में हुजे त उहा बि ॾियारे मोकिलींदा त जीअं उन्हनि जे आवाज़ में हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जे कलाम खे शामिलु रखिजे। अॼोके हिन प्रोग्राम जा बहितरीनु ख़ासि सना खां मोहतरम ग़ुलाम मुस्तफ़ा सुमरो साहब जन चवनि था साईं अस्सलाम वालेकुम आजिज़ साहब अल्लाह साईं अव्हां जी काविश खे कामयाबी अता करे बा आमीन। जोखियो नईम साहब अव्हां सुबहान अल्लाह चयो। मुमताज़ अली नूहानी पंहिंजे प्रोग्राम में शामिलु थिया ऐं हिन प्रोग्राम जो पसे पर्दा तमामु निरालो ख़िदमतगार। जी दोस्तो हिकिड़ी इबादत हूंदी आहे ज़ाहिरी, ॿी हूंदी आहे बातिनी। हिकिड़ा कम ज़ाहिर में कबा आहिनि, ॿिया बातिन में। अहिड़ो ई किरदारु असांजो मोहतरम अख़्तर अली पाण सां गॾु आहे ऐं चवे थो शाल ख़ुशि हुजो। अॼु साईं मूंसां गॾु मुंहिंजो बाबा साईं जे क़दमनि ते हथ दुआउनि जी इल्तिजा।
अल्लाह करीम इन्हनि वॾड़नि जी शफ़क़त ऐं उन्हनि जे रहमत जो सायो असां मां ते क़ाइमु ऐं दाइम फ़रमाए। जी दोस्तो, प्रोग्राम सईं राह जो अॼोको ही 7हों प्रोग्राम, जंहिंजो मौज़ू सिल रहमी जे हवाले सां अव्हांखे यकीनन अॼु जेको मौज़ू हुयो पसंदि आयो हूंदो। हाणे अव्हांखे हिन अॼोके प्रोग्राम जे बहितरीन सना ख़्वान जी हीअ ख़ूबसूरत नात ॿुधायूं था। खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। उहो अड़ियनि जो आधार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। दुनिया जो को बि न घर घुरिजे, बसि सोणे रसूल जो दर घुरिजे। ओ दुनिया जो को बि न घर घुरिजे, बसि सोणे रसूल जो दर घुरिजे। ज़र माल दुनिया दौलत खां वध, ज़र माल दुनिया दौलत खां वध, कयो कुर्ब खुदा शफ़ादार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। उहो अड़ियनि जो आधार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ छॾ दुनिया माल खज़ाने खे, कर राज़ी हुसैन जे नाने खे। छॾ दुनिया माल खज़ाने खे, कर राज़ी हुसैन जे नाने खे। काइनात सॼी जंहिं दर ते पले, काइनात सॼी जंहिं दर ते पले, अहिड़ो मूंखे हबीब जो प्यारो मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। उहो अड़ियनि जो आधार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जन इश्क कयो हबीबनि सां, नाहे रिसत जी का नसीबनि सां। ओ जन इश्क कयो हबीबनि सां, नाहे रिसत जी का नसीबनि सां। शैतान वयो शर्माईंदो, शैतान वयो शर्माईंदो, कयूं ईदूं जग वफ़ादार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। उहो अड़ियनि जो आधार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ रब पांजो ॾिनो अहिड़ो दिलबर आ, आलम जो सचो मिलो सरवर आ। रब पांजो ॾिनो अहिड़ो दिलबर आ, आलम जो सचो मिलो सरवर आ। कुर्बान थिया तुंहिंजे नाम मथां, कुर्बान थिया तुंहिंजे नाम मथां, ॿियो कुझु न खपे हुब, ॿियो कुझु न खपे। सरदार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो। ओ जंजदर ते आशिक वेंदा आहिनि, जंहिंजी मलक सलामी ॾींदा आहिनि। उहो अड़ियनि जो आधार मिलो, सारे जग खां सुणो सरदार मिलो, कयो शुक्र खुदा जो यार मिलो, सारे जग खां सुणो
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह कयो शुक्र ख़ुदा जो यार मिलियो सारे जग खां सुहिणो सरदार मिलियो। इन्हीअ ते अॼोको सईं राह प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो। जिते बि हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। दुआ अव्हां जे लाइ अव्हां मुंहिंजे लाइ कयो त रब काइनात शाल असां अव्हां ते पंहिंजो फज़ुल फरमाए, ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि बीमारियुनि खां महफ़ूज़ फरमाए। रब करीम अज़ वजल खां दुआ है त रब ज़ुल जलाल असां खे मरण महल कलमे जो मौत नसीब फरमाए, ईमान ते ख़ात्मो थिए। जॾहिं क़ब्र में हलूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जे सदके असांजे क़ब्र खे कुशादो फरमाए। क़ब्रुनि खां निकिरूं त महबूब आका जे रहमत वारे झंडे जी छांव अता फरमाए। ऐं महशर जे मैदान में जॾहिं पिरीअ जे सदके पुलसरात पार पुॼूं त अल्लाह करीम पंहिंजे महबूब जो पाड़ो नसीब फरमाए। अल्लाह करीम अव्हां जे असांजी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्कियत दीन ऐं ईमान में इज़ाफ़ो फरमाए। शैतान जे शिर ज़ालिम जे ज़ुल्म हासिद जे हसद ऐं नाज़रू जी बद नज़र खां महफ़ूज़ फरमाए। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। जिते हुजो ख़ुशि हुजो, जारे पैर तारे ख़ैर, अल्लाह वाही।